सेठ साहब ओ सेठ साहब छाए सेठ अॼु ताईं मां तव्हां खां कुझु कोन घुरियो ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो तव्हां खां कुझु घुरण थो चाहे कंहिंजे ज़ाल जो जूठो पाणी पीअण वेशा वाशू ज़ालूं इहो डायलॉग छिके मुड़सनि खे कढींदियूं आहिनि न न साईं वो छा आहे न आईपीएल मैच शुरू थी वई आहे न गोडाउन ते टीवी हलाइयो न जीअं मैच जो मैच बि ॾिसी सघो ऐं कम जो कम बि थींदो रहे हा छो न एसी बि थो लॻाए ॾे ऐं थधे पाणी जे लाइ फ्रिज बि थो घुराए ॾे हिकु वॾो सोफ़ा बि थो लॻाए ॾे आराम सां लेटी करे ॾिसजांइ ऐं होटल जा मेन्यू बि थो घुराए ॾे हिते रोटी खाइजे टाइम बचंदे ऐं 2 आवर में मिस न थींदे छॾियो न मस्ती शुरूआत कई वाशू हा इहो अखर कॾहिं न कढिजे त मां कुझु कोन घुरंदो आहियां अरे हर 2 महीने तूं एडवांस पगार घुरंदो आहीं अरे अॻे साल त नाग पंचमी जो बोनस बि वरितो हुए वो तो तव्हां लाइ खीर वियो वठणो कुझु न न लॻाइजे न लॻाइजे न टीवी मां खणी मोबाइल में ई ॾिसंदुसि वई सुठो हीअं हले अच्छा ॿुध कमु कर हिन दी फाइल मां दीपो जा बिल कढ ऐं हुन खां पैसा वठिया पर सेठ हुन जा त बिल मथे में ॾियूं आहिनि अरे 3% डिस्काउंट ॾे टेंशन ॾींदे पैसा 3% डिस्काउंट विरायो था बाक़ी 5-7 हज़ार जी टीवी नथा लाॾियो अरे बेवकूफ़ 3% डिस्काउंट ॾेई 97% अंदर थो करणु चाहियां 3% डिस्काउंट ॾेई 97% अंदर तो क्या मां कुझु सम्झो कोन अरे वाशल तो ही तो चयो न त आईपीएल शुरू थी वियो आहे हा त दीपो जो पुटु सागर वॾो सटोड़िया आहे जीअं जीअं आईपीएल शुरू थींदी वेंदी तीअं दीपू खाली थींदो अरे किथे देवालो न ॾेई छॾे इन करे 97% अंदर थो कयां अरे हाणे तो वञासि हा मारियन के आईपीएल जी मैच थी ॾिसण अचे पर हुन जे करे वापारी जा देवाला निकरन तोखे के ॾिसण में नथो अचे ये मां बराबर तो चवां न जुआ किसी का ना हुआ इसमें जीत न हार सर्वनाश का खेल है मिटे कई घर बार